नवदेरो भरिसां ॻोठ वाहिद बख़्श आघाणी में पुराणे तकरार तां आघाणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े में फायरिंग सबबि हिकु नौजवान अली हसन आघाणी मारिजी वियो, जॾहिं त संदसि पुटु सख़्तु ज़ख़्मी आहे। इतला ते केटी मुमताज़ थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। मुतासिरनि मूजिबि जवाबदार वहाब आघाणी, वाजिद आघाणी ऐं वसीम आघाणी समेत ॿियनि हमलो करे वालिद अली हसन खे क़त्ल करे छॾियो। पुलिस मूजिबि वाक़े बाबति जांच शुरू कई वई आहे। उॾेरोलाल शहर में बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो। गुज़िरियल राति नामालूम चोर शहरी इब्राहिम मजीदाणो जे घर में धाड़ो हणी सोना ज़ेवर, रोक रक़म ऐं मोटरसाइकिल काहे फरार थी विया। मुतासिर शहरी मूजिबि इतला ॾियण बावजूदि चोरनि जो ॾस पतो नाहे पइजी सघियो। गुज़िरियल राति माइटनि जी शादीअ में वियासीं त वापसीअ ते घर में सामान विखेरियल पियो हो। हुन पुलिस इख़्तियारनि चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त चोरी थियल सामान, रोक रक़म ऐं मोटरसाइकिल वापसि कराए इंसाफ़ ॾिनो वञे। वगण जे ॻोठ खैरू जतोई मां 17 ॾींहं अॻु पोरियत मुनवर अली भंड ऐं संदसि वालिद खां हथियारबंदनि तरफ़ां कयल फुर ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुनवर अली चयो त नामालूम हथियारबंद सीडी मोटरसाइकिल 50,000 रोक रक़म फुर करे विया। 17 ॾींहं गुज़रण बावजूदि फुर थियल रक़म ऐं मोटरसाइकिल वापसि नाहे थी सघी। हुननि पुलिस इख़्तियारनि खां मुतालबो कयो त फुर थियल मोटरसाइकिल ऐं रोक रक़म वापसि कराई वञे। कानपुर महर जे लुंड बाज़ार में गोली छुटण सबबि 12 वरियनि जो नींगर मोहम्मद उमर पुट हनीफ लुंड सख़्तु ज़ख़्मी थी पियो। नींगर खे तिबी इलाज बाद गणती जोगी हालत में रहीम यार ख़ान अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस मूजिबि मामले जी जांच जारी आहे। जल्द हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं।